बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर इब्राहिम अहमद जो बदीन जे मुख़्तलिफ़ इलाक़नि सां वास्तो रखंदड़ माहिकीरनि हुकूमत जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ DC चौक ते एहतजाज जो मुज़ाहिरो करे संदन ज़ुल्म बंदि करण जो मुतालबो कयो। पाकिस्तान फिशर folk फोरम पारां एहतजाज कंदड़नि चेतावनी ॾिनो त जेकॾहिं इख़्तियारियुनि संदन शिकायतुनि जो अज़ालो न कयो त सॼी सिंध में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। धरणे खे PFF चेयरमैन मेहरान अली शाह, सीनियर वाइस चेयरमैन यास्मीन शाह चयो त फिशर folk फोरम खे तबाह करण जी कोशिश में लगा पिया आहिनि, जेको असांजे माहीगीरनि खे तबाह ऐं बर्बाद करण जे चक्कर में आहे। जे वक्त है जोगी जागिया, जे वक्त है जोगी जागिया, हिन बूह सजे जा भागिया, तो सूर न रहंदा सागिया, कंदा सब मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर, ईंदा जॾहिं मैदान में अवां जहिड़ा लीडर। कोई भी सॼी फिशर folk सिंध जा 12 ज़िला हमेशा पीपल्स पार्टी के सपोर्ट कई ऐं उन्हनि खे वोट ॾेई करे तव्हां खटरा इन मैदान में आंदो। उन जे बावजूद भी जॾहिं उहे कुर्सियुनि ते अची वञनि था, इक़्तिदार में अची वञनि था, त कंहिं न कंहिं ग़लति पॉलिसी जे तहत हमेशा तव्हांखे पोयां धिकियो। उन्हनि वधीक चयो त असां मक़ामी माण्हू आहियूं, असां मिठनि पानी जी ढंढुनि ढोरनि दरियाउनि जा मालिक आहियूं। उन एहतजाज जो मक़सदु जागीरदारनि तरफ़ां ख़ासि करे सांगड़ ज़िले जे काकाहो एरिया जी ढंढ, भेटारो ढंढ, काहन वारी ढंढ, तस ढंढ ऐं ॿियनि साहिली इलाइक़नि ते थियल ग़ैर क़ानूनी कब्ज़नि जो अज़ालो करणु हो। मुज़ाहिरीन पंजाब पारां सिंध दरिया ते 6 केनाल ठाहिण जे तकरारी मंसूबे ते ख़दशनि जो इज़हार कंदे ख़बरदार कयो त इहो मसइलो सिंध जे माण्हुनि लाइ ज़िंदगी ऐं मौत जो मामिलो आहे। जेकॾहिं अहिड़ा मनसूबा शुरू कया विया त माहिकीर बिरादरी उनखे बर्दाश्त न कंदी। रैली खे मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद मल्ला, ख़िज़र मल्ला, ख़ुदा बख्श मल्ला, नबी बख्श मल्ला, अब्दुल रहीम चंदाणी, उमर मल्ला, मिठन मल्ला, कासिम बच्चो, साजन शेख अमियन पिणु ख़िताब कयो। रैली में सांगड़, हैदराबाद, जामशोरो, कराची, ठट्टो, सजावल सिंध जे ॿियनि इलाइक़नि मां माहिकीरनि पिणु शिरकत कई।